अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि में हाज़िर आहियूं। मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंभ। नाज़रीन, मुल्क में 28वीं तरमीम जा पड़ाड़ा गूंजी रहिया आहिनि। उहा 28वीं तरमीम हिकु भेरो ॿीहर उहा तकरारी तरमीम आहे, 26 ऐं 27वीं तरमीम जी आहे, पर हीअ कुझु घणी तकरारी आहे, जंहिंमें सभ खां वॾो जेको मसइलो आहे उहो सूबनि जी विरासत जो आहे। ऐं पड़ाड़ो जेको गूंजी रहियो आहे, जेका तजवीज़ साम्हूं आई आहे, जेका इम्कानी जेका तजवीज़ आहे, उन में चयो इहो पियो वञे त कराचीअ खे सॼी सिंध खां धार कयो वेंदो, गवादर खे बि धार कयो वेंदो, सिंध जी सामूंडी पट्टी, बलोचिस्तान जी सामूंडी पट्टी उहा वफ़ाक़ हवाले थींदी। न रुॻो इहो, पर सिहत ऐं तालीम जा जेके खाता आहिनि उहे बि वफ़ाक़ हवाले थींदा। ॿिए पासे जेको NFC जो मामिलो आहे, NFC अवॉर्ड में जेको आहे सूबनि जो जेको रक़म आहे, जेको सूबनि जो हिसो आहे उहो घटायो वेंदो। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जेको आहे उहो वफ़ाक़ पंहिंजे कंधे तां लाहे सूबनि जे मथां उहो भार विझे पियो, ऐं अरबे रुपयनि जो जेको उहो फंड आहे उहो सूबा पाण भरींदा, उहो इनकम सपोर्ट प्रोग्राम सूबा पाण हलाईंदा। हिकिड़े पासे वफ़ाक़ जे तरफ़ां इहे तजवीज़ूं साम्हूं हली रहियूं आहिनि, ऐं गुज़िरियल पूरे हफ़्ते खां वठी सॼी मीडिया, सॼी सोशल मीडिया, समूरा सियासी हल्का जेको आहे हिन मामले ते गौर वीचार करे रहिया आहिनि त हीअ तरमीम कीअं अची रही आहे। हिकिड़े पासे हुकूमती जेके धुरियूं आहिनि हिन जी तरदीद करे रहियूं आहिनि, पर ज़रिया इहे चवनि था त अंदरूनी तरह इहे मामला समूरा जेके आहिनि मसवदा तयारु थियण जे मरहले में आहिनि। ॿिए पासे अॼु थोरी देरि पहिरीं बिलावल भुट्टो ज़रदारी शाहराह भुट्टो जो जेको इफ़्तिताह कयो कराचीअ में, उन इफ़्तिताह जे मौक़े ते पंहिंजे उन तक़रीर में चयो त असां ठटे ऐं बदीन ज़िलनि जी तक़दीर बदिलाईंदासीं। जेके सामूंडी इलाइक़ा आहिनि उते असां जेको आहे हाउसिंग स्कीमूं ठाहींदासीं, ऐं उते जेको आहे आलमी सतह जूं जेके हाउसिंग स्कीमूं मुतारिफ़ कराईंदासीं। 28वीं तकरारी जेका तरमीम आहे उन समूरे मामले ते पाण तफ़सीली जेको आहे ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं मूंखे पैनल में जॉइन कनि था, सभिनी खां पहिरीं स्टूडियो में मौजूदु आहिनि डॉक्टर कादिर मक्सी साहब, पाण STP जा सरवाण आहिनि, क़ौमपरस्त अॻवान आहिनि, ऐं सदन ख़िदमतूं आहिनि सिंध जे लाइ। ऐं जॾहिं सिंध जो मामिलो ईंदो आहे त सदन गूंजंदड़ आवाज़ तव्हांजे साम्हूं हूंदो आहे, सदन गूंजंदड़ हिकु तहरीक तव्हांजे साम्हूं हूंदी आहे। अहिड़ी रीति मूंखे पैनल में जॉइन कनि था SUP जा अॻवान साईं ज़ैन शाह, गॾोगॾु लेखक ऐं तज़िया निगार नसीर मेमन ऐं शुहा बोस्तो पाण सां गॾु हूंदा। गॾोगॾु पीपल्स पार्टी जे तरफ़ां सेनेटर मौला बख़्श चांडियो असां सां गॾु ऑन कॉल हूंदा। ॻाल्हि ॿोल जी शुरूआति कयूं था कादिर मक्सी साहिबु तव्हां खां। 28वीं आईनी तरमीम जेके पड़ाड़ा गूंजनि पिया, उनखां पोइ जेका असांजी जेका रेड लाइन आहे उहा सिंध आहे, ऐं सिंध जो जेको विरहाङो आहे ज़ाहिर आहे हर बचो जेको आहे उहो उन ते जेको आहे सीनो ताणे बीठल आहे, ऐं उहो शहादत उहो पंहिंजो रतु वाहे सघे थो, मरी सघे थो, पर सिंध जे नाले ते जेको आहे उहो पंहिंजो कंध बि कपराए सघे थो, पर सिंध जो विरहाङो नथो चाहे। 28वीं तरमीम में सिंध जो छा विरहाङो थियणु वञे पियो, या तव्हां वटि छा ख़बरूं आहिनि? 28वीं तरमीम जेका आहे उहा कहिड़ा कहिड़ा जेको आहे उहे इनकलाब आणींदी? प्लीज़ ॾिसो, हाणे ॻाल्हि इहा आहे अज़मत, शुरू कयूं न? जी हा, ॻाल्हि इहा आहे असल में त 28वीं तरमीम जो ज़िक्र असां 26वीं तरमीम जॾहिं आणनि पिया उन ज़माने खां ॿुधोसीं। जी हा, त भई सूबा तक़सीम थींदा, फलाणो थींदो। ऐं हींअर जीअं 28वीं 27वीं खां पोइ 28वीं तरमीम जो राग शुरू थियो आहे, जी हा, ॻाल्हि इहा ई कई थी वञे सूबा ठहंदा। हाणे सुवाल इहो आहे त जेके बि बाख़्तियार ऐं मुक़तदर हल्का आहिनि इस्लामाबाद में वेठा, पोइ उहा फ़ौजी इस्टेब्लिशमेंट हुजे, उहा वफ़ाक़ी हुकूमत हुजे, जेका बि दुनिया जान जी ॻाल्हि हुजे, उहे त पीपल्स पार्टी हिते पार्लियामानी नुमाइंदी आहे, सदर जेको आहे मुल्क जो उहो आसिफ़ ज़रदारी उनजो पार्टी सरबराह वेठो आहे, सेनेट जो चेयरमैन पीपल्स पार्टी जो वेठो आहे, त हू जेको बि फार्मूलो गुफ़्तगू उन्हनि वटि खणी वेंदा न। जी हा, त सवाल इहो आहे त बिलावल भुट्टे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां या कंहिं बि पीपल्स पार्टी जे ज़िम्मेवार इन ॻाल्हि जो ज़िक्र कयो आहे त भई ही नवां सूबा आणणु था चाहिनि, असां ते प्रेशर आहे त तव्हां सिंध खे तक़सीम करण लाइ हामी भरियो ऐं पोइ मुल्क में ॿिया नवां सूबा ठहंदा। अहिड़ी का बि ॻाल्हि अञा ताईं ऑन द रिकॉर्ड कंहिं बि हल्के तरफ़ां न थी आहे। जी हा, हिकिड़ा सरकारी पहलवान आहिनि, ॿिया गैर सरकारी पहलवान आहिनि पघारदार। सिंध जे अंदरि हिकिड़ो MQM जो हल्को आहे, ऐं ॿिया जेके सनतकार हबशी क़िला जिन 77 सालनि खां वठी हिन मुल्क जो नाणो लुटियो आहे, सिंध जा ख़ज़ाना लुटिया आहिनि, ऐं टैक्स खां भॼंदा आहिनि, पंहिंजो कंट्रीब्यूशन कोन कंदा आहिनि, चोरी लुटफुर रुश्वत जे एवज़ हुननि अरबे खरबे रुपयनि जूं जागीरूं ठाहियूं आहिनि। जी हा, उन्हनि सभिनी जो ख़्यालु आहे त कराची जो इंतिज़ामी नज़्म नस्क जेको आहे उहो सिंध हुकूमत खां कटे छॾनि। जी हा, ऐं इन ते डायरेक्ट हिकिड़ी सेल्फ गवर्नमेंट जेका आहे शहरी माण्हुनि जी ठही वञे, जेका डायरेक्ट वफ़ाक़ जे कब्ज़े में हुजे। जी हा, ऐं सिंध जेका आहे, सिंध जो वज़ीर आला जेको आहे उहो कराची मामलनि खां बेदख़ल थी वञे, हिकिड़ी उन्हनि जी नियत आहे। ऐं पोइ अहिड़े तरीक़े सां पंजाब में वेठल हिकिड़ा फिज़ूल क़िस्म जा जेके दानश्वर कूड़े क़िस्म जा वेठा आहिनि,
उहे रोज़ टीवी ते कनि था। हाणे मूंखे जेका हिन में हिकिड़ी ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी जी वॾे खां वॾी साज़िश लॻे थी इहा आहे त ज़रदारी जा हामी जेके बि एंकर आहिनि, पोइ भले लाहौर में वेठा हुजनि, इस्लामाबाद में वेठा हुजनि या सिंध में, उहे गुज़िरियल 3-4 महीननि खां इहो राग ॻाइनि पिया त आसिफ अली ज़रदारी जी हुकूमत ख़तरे में आहे। आसिफ ज़रदारी पंहिंजी सदारत जी का परवाह न कंदो। ज़रदारी ते ज़ोर इहो आहे त सिंध में नवां सूबा ठाहियो, 18वीं तरमीम खे रोल बैक कयो, जे न त तव्हांखे भोगणो पवंदो। ऐं ज़रदारी वॾो मर्द मुजाहिद थी जेको सिंध जे वॾे दफ़ा में बीठो, 18वीं तरमीम दफ़ा में बीठो आहे। हीअ आहे हिननि जो नरेटिव जेको ही छो जो हुकूमती ऐवाननि में वेठा आहिनि, हिननि खे ख़बर आहे त रंधिणे में छा पियो पचे। हीअ ज़रूरु आहे त जेका बि मुक़्तदर हल्को इस्लामाबाद जो आहे पीपल्स पार्टी जी करप्शन खां तंग आहिनि, त पीपल्स पार्टी 17 सालनि में 32 खां 35 हज़ार अरब रुपया बजट जा खयां आहिनि ऐं उहे किथे बि नज़र नथा अचनि। को बि हिकिड़ो मुकमल रोड कोन्हे ठहियल, का बि इस्पताल सिधी नथी हले, सवाइ NICVT जा 2 यूनिट ठाहिया अथनि, SIUT जेको डॉक्टर वेचारे ठाही आहे। त हाणे जेको इहो आहे त रुगो NICVT जो राग ॻाए चवनि था त असां वॾियूं सहूलियतूं ॾेई छॾियूं आहिनि, माण्हू अज़ाब में आहिनि, बरसाति पवे थी माण्हू अज़ाब में आहिनि, घटियूं गंदगी जो ढेर लॻियूं पियूं आहिनि, इस्पताल में दवा कोन्हे, असांजो प्राइमरी स्कूलनि जो नेटवर्क तबाह थी वियो आहे। इन जे बावजूदि त USAID वर्ल्ड फंड अलाए केतिरियूं बैनुल अक़वामी इमदादियूं एशियन एड जा हिननि पैसा वरिता आहिनि तालीम मद में, पर टको बि ख़र्चु कोन थो थिए, सभु खाई था वञनि। इन जे करे जॾहिं मुक़्तदर हल्का हिननि खे चवनि था त तव्हां पैसनि जो बेदरीक़ इस्तेमालु कयो आहे, हिसाब किताब ॾियो ऐं जेका लुट फुर कई अथव वापसि ख़ज़ाने में जमा कयो, जो वफ़ा खे वॾा ख़तरा आहिनि। हाणे ही पंहिंजे हामियुनि जे तरफ़ां चवनि था त नवां सूबा ज़रदारी वॾी जंग पियो विढ़े। ठीकु, अच्छा 26 27 तरमीम में बि इहो ॾिठो वियो त मतिलबु चऊं पिया न पई अचे। तव्हां त ज़ाहिर प्रेस कॉन्फ्रेंस जॾहिं सवाल कंदा सहाफ़ी त बिलावल बि चढ़ी पवंदो, ज़रदारी साहिब बि चढ़ी पवंदो, वफ़ाक़ वारा जेके मिनिस्टर उहे बि चढ़ी पवंदा त किथे थी अचे, तव्हां ॿुधो आहे, तव्हां मूंखे मसूदो ॾेखारियो। उन खां पोइ ओचितो उहा 26 27 तरमीम अची वई। छा था सम्झो त वाक़ई 28 तरमीम बि ईअं ई अची वेंदी या ॻाए वॼाए ईंदी? 28 तरमीम अचणु पाकिस्तान में को मसइलो कोन्हे, तरमीम त ईंदी, बाक़ी तरमीम जा खदोखाल छा हूंदा, जेकॾहिं सूबनि जी हुन में ॻाल्हि अची थी वञे, सूबनि जी ॻाल्हि ईंदी त पोइ इहा फेटरल आहे, हिन मुल्क जे लाइ ख़तरनाक आहे, हिन सॼे सिस्टम जे लाइ ख़तरनाक आहे। रियासत इस्लामाबाद जी एॾी चरी आहे, जेके बि हुक्मरान वेठा आहिनि एॾा चरिया आहिनि जो चंद लालची सरमाएदारनि जे हबची हिननि MQM नस्ल परस्त दहशतगर्दनि जे फरमाइश ते उहो सिंध खे तक़सीम कंदा ऐं 6 करोड़ सिंधी इंसाननि जे गज़ब खे मोह ॾींदा ऐं मुल्क खे जेको सो टोड़ण जी तरफ़ वठी वेंदा। इहो मुंहिंजो IQ इन ॻाल्हि खे क़बूल नथो करे त इस्लामाबाद जे इस्टेब्लिशमेंट जे हल्कनि जे तरफ़ां का बि सिंध में तक़सीम जी का एजेंडा अचे। ऐं मौजूदा जेको आइन मौजूदु आहे, जी हा, 73 जो आइन जैसी मौजूदु आहे, उन आइन जे पटांदर सूबा ठाहिण हिननि जे वस जी ॻाल्हि कोन्हे। ऐं पीपल्स पार्टी जेकॾहिं कंहिं बि सबब जे करे अहिड़ी कंहिं बि रिथ जी हिमायत कंदी त इहो पीपल्स पार्टी जी सियासत जो हमेशह लाइ ख़ात्मो थी वेंदो। सिंध में पीपल्स पार्टी जो को माण्हू को मेंबर न लभंदो, यूनियन काउंसिल में तव्हांखे मेंबर न मिलंदो। इन करे पीपल्स पार्टी पंहिंजे बका जी जंग पई विढ़े। न तव्हां सम्झो था त मतिलबु विच में जेके ॻाल्हियूं आयूं त ज़रदारी साहिब जेको आहे उहो इस्तीफ़ा पियो ॾिए, त थी सघे थो त मतिलबु उहो पंहिंजे पाण खे हीरो करे त इहा ॻाल्हि हुई तंहिंजे करे मूं इस्तीफ़ा ॾेई छॾियुमि, इहो मुमकिन आहे? ज़रदारी उहा जिन्स ई कोन्हे जेको इस्तीफ़ा ॾिए। ज़रदारी खे जेको आहे ज़बरदस्ती टंगा टोली करे बंदूक ॾेखारे कोई सदारती महल मां कढनि त ॿी ॻाल्हि आहे, न त पंहिंजो टाइम पूरो करे निकिरंदो। इस्तीफ़ा ॾियण वारो जवान कोन्हे। ठीकु आहे, ॻाल्हि ॿोल एतिरा अञा उन गैरत जा सबक़ कोन पढ़िया आहिनि। ठीकु आहे, ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। नंढिड़ो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था, ॾिसंदा रहो अॼु जी ॻाल्हि। नाज़रीन अची ॻाल्हि में हिकु भेरो ॿीहर भरी कर ऐं डॉक्टर कादिर मक्सी साहिब असांजा महिमान। डॉक्टर साहिबु हीअ हिकिड़ो पासे त तव्हां ॿुधायो त सूबनि जी ॻाल्हि थी नथी सघे ऐं पोइ हीउ मामिलो आहे। इन केस जेकॾहिं इहा मामिलो थी थो वञे ऐं जीअं तव्हां बेटे निज़ाम में बि हिकिड़े पासे ज़ाहिर एॾी सारी मुखालफ़त थी, पोइ हुकूमत खे उहो फ़ैसिलो वापसि वठिणो पियो, त का इंटरनली के राब्ता शुरू थिया आहिनि कॉम्प्रेस जमायतुनि जा, या हीअ जेके मामला आहिनि जेके हुकूमत खां ॿाहिरि धुरियूं आहिनि
उन्हनि जा पाण में को राब्ता थिया आहिनि न थिया आहिनि, छा लाहेमल छा हूंदो? ॾिसो, हाणे सवाल इहो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी त सिंध में अहिड़ी को रवाज न रखंदी आहे, न ई हुन एतिरी साख रखी आहे जो हू सिंध जे कंहिं बि इशूज़ ते कंहिं बि सियासत जा जेके बि स्टेक होल्डर सियासी जमायतूं आहिनि, पार्लियामानी फोर्सिस आहिनि, उन्हनि में डायलॉग जो आगाज़ करे। हीउ रुगो सियासी पार्टी जो मसइलो कोन्हे, हीउ सॼी सोसाइटी जो मसइलो आहे। सही, जंहिंमें सिंध में सिविल सोसाइटी जा माण्हू, जंहिंमें टेक्नोक्रेट्स, जंहिंमें सियासी पार्टियूं, सियासी कारकुन, वकील, दानश्वर हल्का, उन्हनि जे आॾो इहे सॼा बहस मुबाहिसा हलंदा आहिनि सोसाइटी में। जेकॾहिं ज़मेवार ऐं संजीदा हुकूमत हूंदी आहे त हू इन क़िस्म जी जेके बि आइनी तब्दीली अचे थी या तरमीम अचे थी, उन जे लाइ पहिरियों समाज में बहस कराईंदा आहिनि, ऐं उन बहस जे नतीजे में पोइ जिन बि ॻाल्हियुनि ते वधि खां वधि एग्रीड थींदो आहे आवाम जे हक़ में, पोइ उन्हनि शयुनि खे हू क़ानूनी शिकिल ॾेई लफ़्ज़ ठाहे पार्लियामेंट में खणी वेंदा आहिनि। पर पीपल्स पार्टी वटि अहिड़ी का रवायत कोन्हे, इन करे पीपल्स पार्टी इहो करणु नथी चाहे। ऐं वफ़ाक़ी हुकूमत त हूअं ई ख़बर अथव त मैनेज थियल हुकूमत आहे। पाण चवनि था त असीं हाइब्रिड आहियूं, हाइब्रिड हुकूमत आहे त हलाइण वारा हिकिड़ा आहिनि, कुर्सियुनि ते ॿिया वेठा आहिनि, ऐं पोइ उहो जेको बैंड मास्टर जो हुकुम थींदो आहे, उन हुकूमत सभु कतार में लाइनूं करे बीह रहंदा आहिनि, पना सयूं करे ईंदा आहिनि। सही, बिल्कुलु। नसीर मेमन साहिबु असांखे लाइन ते आहे। नसीर साहिबु, तव्हां हीउ सॼो मामिलो तव्हां ॿुधो पिया, 28वीं तरमीम वारो, पोइ ख़ासि करे सूबनि जी पाण जेकॾहिं ॻाल्हि कयूं, सूबनि जी विरासत जो ज़िक्र थिए पियो। डॉक्टर साहिब जो मौक़िफ़ इहो आहे त ईअं मामिलो आहे ई कोन, जेकॾहिं ईअं थिए हा त मामिलो बिल्कुलु बि न आहे अहिड़ो। तव्हां छा था सम्झो त, ऐं साईं जो इहो मौक़िफ़ आहे त हीअ पंजाब जा कुझु जेके नदीब ऐं सहाफ़ी आहिनि जिन खे इहो शौक़ु आहे, तव्हां छा था सम्झो त वाक़ई 28वीं तरमीम अचे पई ऐं पोइ हुन में सूबनि जी बि ॻाल्हि आहे? दादा, हाणे तरमीम त अची सघे थी 26, 27, 22, उन वक़्त में सभु ॻाल्हियूं थी रहियूं, तव्हांखे यादि हूंदो। बिल्कुलु। तव्हांजे टीवी प्रोग्रामनि में असां ॻाल्हियूं कंदा रहियासीं, पर पोइ जॾहिं तरमीम साम्हूं आई त हुन में ॿियूं शयूं लॻियूं पियूं। पोइ हुन मां मुंहिंजी त अंडरस्टैंडिंग आहे त हुननि खे पुठियां बैक एंड जेके शयूं मंझराइणियूं ॿियूं हूंदियूं आहिनि, फ़ैसिला कुझु ॿियनि शयुनि ते करणा हूंदा आहिनि, पोइ वरी माण्हुनि खे इंगेज करण हिकिड़ा ॿिया इशूज़ मैदान में लाहे छॾींदा आहिनि, ऐं असुलु इशू ॾांहुं असांजो ध्यानु वेंदो ई कोन्हे। तो मुंहिंजो ख़्यालु आहे त हीअ हिकिड़ी वेब क्रिएट कई वई आहे। इन में तव्हां गौर सां ॾिसंदो त बिल्कुलु पंजाब सां लाॻापियल कुझु एंकर पर्सन आहिनि जेके ढोल वॼाइनि था। ॿियो तव्हां ॾिसंदा त गुमनाम क़िस्म जूं अणॼाण माण्हुनि जा हिकिड़ा फेसबुक पेज, सोशल मीडिया जा अकाउंट्स आहिनि, जंहिंजो को नालो निशान न कंहिं ॿुधो न सुञातो, अलाए केरु आहिनि, उहे लॻा पिया आहिनि। इन क़िस्म जूं रिकॉर्डिंग्स थियनि थियूं, इन क़िस्म जा जेके ऐलान थियनि था। पोइ हींअर ताईं त को बि मुसवदो साम्हूं न आयो आहे, ज़िमेवार माण्हू उन्हनि पॉइंटनि जो ज़िक्र न कयो आहे। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे त बैक एंड ते के ॿियूं शयूं शायदि नेगोशिएट थी रहियूं हुजनि, ऐं मूंखे लॻे थो त फाइनेंस वारो मामिलो हुन जे रूप में हूंदो त अॻे पोइ हिननि धुरनि खे खपनि पैसा, सूबनि खां पैसा कीअं छिनी पाण वटि रखूं, पंहिंजो कंट्रोल वधायूं। ऐं थी सघे थो त कुझु स्पेशल जेके ज़ोन्स आहिनि जिन में इकोनॉमिक इंट्रस्ट आहिनि ख़ासि धुरनि जा, उन्हनि ते कंट्रोल वधाइण लाइ नेगोशिएशन थींदा हुजनि। मूंखे इहे ॿ पासा लॻे थो त शायदि कंहिं न कंहिं शिकिल में, ज़रूरी न आहे त उन लाइ तरमीमूं थियनि, इहो बि ज़हन में रखूं। मां तव्हांखे मिसाल ॾियां, SIFC ठहियो त मिनरल, टूरिज़म, एग्रीकल्चर, IT, इहे सभु सूबनि जा खाता हुआ, अञा बि हिन में सूबनि जा खाता, का बि तरमीम न थी। SIFC हुन में डायरेक्ट इंटरनेशनल कॉन्ट्रैक्ट करे पियो, डायरेक्ट इंटरनेशनल डीलिंग थिए पई। सो इहे त हूअं बि बिना कंहिं तरमीम जे कम हलनि पिया। मुंहिंजो पंहिंजो इहो ख़्यालु आहे। सही। अच्छा, जेकॾहिं हीउ मामिलो थी थो वञे, ख़ासि करे कराची ऐं गवादर वफ़ाक़ जे हवाले थियनि, त वफ़ाक़ खे कहिड़ो फ़ाइदो थींदो, कहिड़ो नुक़सानु थींदो असां सूबनि खे? न, अञा मुंहिंजो ख़्यालु आहे एॾियूं वॾियूं ॻाल्हियूं न करणु घुरिजनि। असांखे इहो माण्हुनि में हरू भरू इहो दहका न पखियणु घुरिजे त गवादर ऐं कराची वफ़ाक़ जे हवाले थी वेंदा। हिकिड़े नोटिफिकेशन सां कोन ठहिया जो सुभाणे वफ़ाक़ खणी हलियो ॾींदो। माण्हू था रहनि, 6-7 करोड़ माण्हू सिंध में था रहनि, ईअं एॾो सवलो कोन्हे त सुभाणे वफ़ाक़ जे हवाले थींदो, वफ़ाक़ खे कहिड़ो फ़ाइदो थींदो या न थींदो। इहो डिबेट ई हिन स्टेज ते न करणु घुरिजे। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे त कोस्टल एरियाज़ ते मुख़्तलिफ़ तरीक़नि सां कंट्रोल सहुं ई आहिनि। जहिड़ी फेडरल गवर्नमेंट डीप सी जेका ऑयल ड्रिलिंग आहे उनजा लाइसेंस जारी कया आहिनि। ॿियूं केतिरियूं ई जेके मैरीटाइम एक्टिविटीज़ आहिनि उहे डायरेक्टली वफ़ाक़ जे हूअं ई कंट्रोल में आहिनि। शिपिंग आहे सॼो वफ़ाक़ पंहिंजे कंट्रोल में, पोर्ट ऐं शिपिंग हुननि वटि रखिया पिया आहिनि। 60% ज़मीन आहे कराची शहर जी, उहा हूअं ई वफ़ाक़ी इदारा ऐं हाउसिंग सोसाइटीज़ वटि आहे। रहियो छा आहे जेको वफ़ाक़ तव्हां खां खणी वेंदो हाणे तरमीम में,
मुंहिंजो ख़्यालु आहे डायरेक्ट कंट्रोल हूअं ई हिननि जो कड़ी शइ रुकी आहे। मूंखे ॿुधायो कराची जे हवाले सां छा रुकियो आहे करे इस्लामाबाद वारनि जो चइजे त हाणे उहो कमु बीह वियो आहे, हू डायरेक्ट रूल अची कनि। ही हुकूमत सभु हुननि जो फरमाइशूं पूरियूं करे थी कम हलनि था, ॼाण भले पियो उहो के शयूं पब्लिक में ईंदियूं के न ईंदियूं। मुंहिंजो ख़्यालु आहे डायरेक्ट कंट्रोल कोन खणंदा, हुनजो कंट्रोल हूअं ई मौजूदु आहे। उहो ई अच्छा राणा सनाउल्लाह कुझु ॾींहं पहिरीं इहा ॻाल्हि कई त बाबा हाणे जेकॾहिं दिफ़ा जो जेको ख़र्चु आहे समूरो वफ़ाक़ छो भरे, पोइ सूबा बि दिफ़ा जो ख़र्चु भरनि, त इन मामले में असां छा सम्झूं? इहा बि पुराणी ॻाल्हि आहे जो चवंदा रहंदा आहिनि कर्ज़ ॾियो तव्हां भरियो, दिफ़ा जो भरियो, पोइ सुभाणे माण्हू इहो त चवंदा न त दिफ़ाई इदारनि में असांजी नुमाइंदगी त ओतिरी कयो, असांजो ख़र्चनि में बराबरि जा शरीक थियूं ऐं थिए पिजे खणी बाबा मुल्क त सभिनि जो आहे। पर मूंखे ॿुधायो दिफ़ा बि सूबा खणनि, सोशल सिक्योरिटी बि सूबा खणनि, ॿिया जेके दिवाल थियल खाता आहिनि उहे बि सूबनि जी ज़िम्मेवारी, कर्ज़ बि सूबा लाइ आहिनि। त वफ़ाक़ छा वज़ीर पालण लाइ वेठो हूंदो छा इस्लामाबाद में? ही जो 19-20 अरब गॾु था थियनि हुन मां 7,000 खनि सूबनि में विराइबा आहिनि, तासिर था ॾियनि त सभु सूबा था खणनि। नॉन टैक्स रेवेन्यू जी ॻाल्हि त थिए कान थी। मूंखे ॿुधाए पेट्रोलियम लेवी घटि में 1,600 का 1,800 अरब रुपयो हींअर इकठो थींदो, सेल्स टैक्स ज़ीरो करे छॾियो, NFC अवार्ड मां पैसा कढी छॾिया, उहे ज़ोरीअ सूबनि जा पैसा जेको वफ़ाक़ी हुकूमत खणे पई थी। त इहे सभु पैसा त वफ़ाक़ी हुकूमत वठनि न, पोइ जेके सभु कम सूबनि खे करणा आहिनि त वफ़ाक़ छा उहो टैक्स उगाड़े ऐं 1,500 अरब रुपया इस्लामाबाद शहर ते हणंदो छा? कतन हिकिड़ी बेबुनियाद क़िस्म जी सोच आहे। मुंहिंजो न आहे ख़्याल त को बि सूबो हिन ते राज़ी। सही ठीकु। अच्छा नसीर साहिब जो लास्ट क्वेश्चन, मतिलबु जेको अरिड़हीं तरमीम जी ॻाल्हि कनि पिया त उहा रोल बैक थींदी, पहिरीं त अरिड़हीं तरमीम में सिंध खे मिलियो छा? ज़ाहिर हिन ते बहस हिकिड़ो डिघो हले पियो, अरिड़हीं तरमीम जॾहिं खां आई आहे अञा ताईं हले पियो, ऐं जेकॾहिं अरिड़हीं तरमीम खे रोल बैक कनि था त हिन खां पोइ सिंध खे नुक़सानु कहिड़ो थींदो या फ़ाइदो कहिड़ो थींदो? ॾिसो मुंहिंजो ख़्यालु आहे त आइनी तरमीमूं सूबनि जे आइनी इख़्तियारनि जो मामिलो, कारकर्दगी हुनखे सेकेंडरी थी आहे। पोइ मूंखे ॿुधायो वफ़ाक़ वटि जेके खाता आहिनि 850 अरब रुपया वफ़ाक़ जूं जेके कारपोरेशन उन्हनि जा लास्ट आहिनि, उहे वफ़ाक़ वटि छो हुजनि भला? अहिड़ी तरह ॿिया कई ख़र्चनि वॾा वॾा प्रोजेक्ट अॼु डान अख़बार में स्टोरियूं लॻियूं पियूं आहिनि त हुनजो जेको कुकड़ो डैम आहे 46 अरब रुपया नीलम झेलम जे ऑपरेशन न थियण जे करे माण्हुनि खे बिजली जेका सस्ती मिलणी हुनजो नुक़सानु थियो आहे। अॼोकी डान में तव्हां ॾिसो त भाषा ऐं टनल 5 जेका आहे तरबेला जी, उनजो 180 सैकड़ो अलाए केतिरो 130 सैकड़ो शायदि प्राइस वधी वई आहे। ईअं कारकर्दगी जे हिसाब करणा आहिनि त पोइ वफ़ाक़ वटि बि खाता न हुजणु घुरिजनि। सूबाई इख़्तियार आइनी तौर ते राइट आहिनि सूबनि जो, छा मिलियो आहे हिन ते हिकिड़ो डिघो बहस थी सघे, भला सॼी आहे त हिकिड़ी हुकूमत वेठी हूंदी छा? छो जे करे अॼु सुभाणे बर्तानिया वारा चवंदसीं तव्हांजो 80 साल मुल्क हलायो आहे, छा मिलियो अथव? मोटाए ॾियो असांखे, छो त तव्हां त कुझु कोन था कयो। त इहो आर्ग्यूमेंट टोटली इरेलेवेंट आहे। हुकूमतुनि खां पुछाइण जो इख़्तियार सूबनि जे अवाम वटि आहे, उन जी कारकर्दगी बुनियाद बनाए सूबनि जे वसीलनि ते इख़्तियारनि ते कब्ज़ो नथो करे सघे। सही ठीकु, थैंक यू नसीर साहिब। ओवर टू यू डॉक्टर कादिर मक्सी साहिब, अरिड़हीं तरमीम खे तव्हां कीअं था ॾिसो? मतिलबु ज़ाहिर असां त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ॾिसंदा आहियूं केॾी महिल हिकिड़ा क़ौम परस्तनि जी मुखालफ़त कंदा आहिनि त रहियल खियल सूबनि खां हक़ खसिया विया, हिकिड़ा हुनजी हिमायत कंदा आहिनि। तव्हां हिनखे कीअं था ॾिसो सॼे अरिड़हीं तरमीम खे? पोइ वरी पाण अचूं था त जेकॾहिं इन केस हीउ मामिलो थिए थो रोल बैक जो त पोइ छा थींदो? ॾिसो हाणे इहो आहे त ॿ शयूं हूंदियूं आहिनि हुकूमती निज़ाम में। जी हा, हिकिड़ो आहे मैशियत, ॿियो आहे इख़्तियार। हाणे अरिड़हीं तरमीम अचण खां पोइ इहो थियो त जेके बि सूबनि जा रिसोर्सिस आहिनि, तेल, कोयलो, गैस वग़ैरह नेचुरल रिसोर्सिस मां पैदा थींदड़, जी हा, इहे जेको आहे 50-50% जे हिसाब सां सूबनि में विराया विया। त जेको बि हिन मां पैसा जनरेट थींदा, अधु सूबनि जो अधु वफ़ाक़ जो, ठीकु आहे। ऐं ॿी जेका हुई त अॻे जेका हुई NFC अवार्ड हो, उहो रुॻो आबादी जे बुनियाद ते हूंदो हो। जी हा, पोइ उनखे हिननि मल्टी इंडिकेटर्स ठाहिया त बाबा आबादी त हूंदी, पर पोइ गुरबत, पोइ उन सूबे जी पैदाइश, पोइ इहे सभु उनजी जाग्राफिकल हदूं वग़ैरह, इहे सभु शयूं जेके मिलाए पोइ मल्टी इंडिकेटर ठाहियऊं। इन जे करे वफ़ाक़ खां सूबनि खे जेको हिसो आहे उहो जेको तक़रीबन हींअर 57% जेको वफ़ाक़ी बजट मां सूबनि ॾे वञे थो, 43% वञे थो वफ़ाक़ ॾे। हाणे हींअर जेका वफ़ाक़ वारा लड़ाई कनि पिया, उहे चवनि था त तव्हां सूबा राज़ी थियो 50-50 थिए, सही, त 50% सूबा खणनि ऐं 50% वफ़ाक़ खणे, ऐं उन खां पोइ जेके ॿिया इज़ाफ़ी ख़र्च आहिनि, मसलन
कर्ज़ आहिनि जेके 7-8 हज़ार अरब जेको आहे कर्ज़नि जी मद में क़िस्तूं वञनि थियूं, उहो जीअं त मुल्क जी डेवलपमेंट सॼे मुल्क में थी आहे, ॿियनि सूबनि में प्रोजेक्ट आहिनि, त जंहिं जंहिं सूबे ते जेतिरा प्रोजेक्ट ठहिया आहिनि उन हिसाब सां उनजी रिकवरी लाइ सूबा ज़िम्मेवार थियनि, सूबा उन में पंहिंजो हिसो वधाइनि। ऐं दफ़ा जेको आहे जीअं त सॼे मुल्क जो दफ़ा थिए थो, इन करे सूबा बि थियनि था। हाणे जंग जेका आहे उहा इंतई महांगी थी वई आहे, टेक्निकल बुनियादनि ते ऐं टेक्नोलॉजी इन्वॉल्व थी वई आहे, जदीद तरीन मिज़ाइल अची विया आहिनि, त इन जे करे हू चवणु चाहिनि था त असांखे दफ़ा लाइ एतिरो अमाउंट खपे जो असां सुभाणे ईंदड़ कंहिं मुश्किल खे मुंहुं ॾेई सघूं। हाणे छो जो पाकिस्तान हिन इलाइक़े में ऐं माना हिन साउथ एशिया ऐं मिडल ईस्ट जो जहिड़ो कर हिकिड़ो नओं फ़ौजी सुपर पावर थियणु वञे पियो। उहो सॼे इलाइक़े में पंहिंजी जेका बरतरी क़ाइमु रखणु चाहे थो, सियासी लॉबिंग करणु चाहे थो, इन करे उनखे वधीक पैसनि जी ज़रूरत आहे। इन करे ही सॼा दॿा जेका वेड़ अंदरूने खाना उहो रुॻो माल फॿाइण ते आहे। ऐं ज़रदारी सम्झे थो दादा हे जेको असांखे हेतिरा सारा पैसा मिलनि था, जंहिंमें पीपल्स पार्टी या MP MN वज़ीर त खरबापति थी विया, ट्रिलियनर थी विया, पर उन जा चमचा ऐं कारंदा उहे बि अरबापति थी विया आहिनि। जेकॾहिं इन में घटिताई थी वई त पोइ असांजो शायदि सिंध में इक़दारी जेको लुटपुर जे बुनियाद ते UC काउंसिल खां वठी मथे ताईं माण्हुनि खे खाराए पीआरे ऐं पंहिंजे पाण जे कंट्रोल में रखी वेठा आहिनि, इहो शायदि सुभाणे कंट्रोल न रहंदो, सिंध असांजे हथनि मां तिरकी वेंदी। सही, बिल्कुलु। नंढिड़ो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ वरी वापसि अचूं था, ॾिसंदा रहो वधी ॻाल्हि। नाज़रीन अची ॻाल्हि में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं सिधो हलूं था। सेनेटर मौला बख़्श चांडियो साहिबु असांखे लाइन ते मौजूदु आहिनि। मौला बख़्श चांडियो साहिबु तव्हांखे भलीकार चऊं था, हीअ 28वीं तरमीम जो जेको शो हले पियो, तव्हां वटि छा इंफॉर्मेशन आहे? वाक़ई ईअं मामिलो थियणु वञे पियो, न पियो थियणु वञे? हिकिड़े पासे सोशल मीडिया ते बि इहे ॻाल्हियूं अचनि पियूं त ज़रदारी साहिब ते दबाव आहे, पोइ थी सघे थो ज़रदारी साहिबु इस्तीफ़ा ॾेई छॾे, के चवनि था मतां न थिए, ऐं वाक़ई हुन में सूबनि जी ॻाल्हि आहे या सिंध जे ॿियनि मामलनि जी फुर लुट आहे? अञा ताईं ॾिसो, इहा तरमीम चवनि था जे लाइ हुल हेॾो जी हा ज़ाहिर कान थी आहे। घणी जेके आहिनि वज़ीर कानून वारो आहे, पार्लियामेंट चयो त अञा त मूं ई कोन ॾिठी आहे, मूं पढ़ी कोन्हे। थी सघे थो ग़लति बयान ख़तमु कंदो अचे, जी हा, छाकाणि मूंखे एतबार कॾहिं कोन आयो आहे नून लीग जे सियासत ते, पार्टी ते सही, कॾहिं बि को एतबार कोन कयो आहे। भुट्टो साहिब ज़माने खां वठी मूंखे नून लीग ज़ाहिर पिया आहे, ऐं BB जे हिसाब सां जेको नून लीग कयो आहे, वरी आसिफ साहिब जे हवाले सां ऐं कॾहिं बि एतबार कोन कंदो आहे। पर सियासत में करिणो पवंदो, बयान ते ॻाल्हि हलंदी आहे। जी हा, अञा वज़ीर ई पिया चवनि असां कोन ॾिठी आहे, पाण खे ख़बर कान्हे त छा आहे। ॿाहिरि थिए त थिए ॻाल्हि थिए, पर जेके शोशा आहिनि ते ॻाल्हियूं आहिनि सही, नाक़ाबिल क़बूल आहिनि, कंहिं बि सूरत में क़बूल कोन थींदो। सूबा कीअं विराइबा, सिंध कीअं विराइबी, सिंध जेसि हिकिड़ो हिकिड़ो बचो जीअरो आहे सिंध जो, त सिंध जे तक़सीम जी ॻाल्हि नथी करे सघे। सिंध खे विराइण जी ॻाल्हि, कहिड़ो अहिड़ो माण्हू सिंध जो हूंदो सियासतदान जेको, हा कुझु आहिनि हूंदा, उहे सिंध जा पुट कोन हूंदा। सही, जेको सिंध जो पुटु हूंदो उहो त नामुमकिन आहे सिंध जी तक़सीम जी ॻाल्हि करे। ॿी कहिड़ियूं अञा तक ज़ाहिर थियूं कोन्हनि, शोशा आहिनि सोशल ते। जी अच्छा चांडियो साहिबु ॾिसो, तव्हां ॻाल्हियुनि जी का बि ॻाल्हि कान थी, ज़ाहिर तय शुदा आहे त नामुमकिन आहे तक़सीम जी ॻाल्हि क़बूल करियूं, नामुमकिन आहे अहिड़ी का ॻाल्हि करियूं जेका सिंध जे मफ़ाद जे ख़िलाफ़ हुजे, सिंध जे माण्हुनि जे मिज़ाज जे ख़िलाफ़ हुजे, उहा त हलंदी कान। सही, बाक़ी हाणे सोशल खे छा कबो, हा तव्हां त सोचा थी सघनि था, पर नून लीग अहिड़ा कम कंदी आहे, करे सघे थी। सर नून लीग जा त तव्हां इतिहादी आहियो, ॻाल्हि हीअ कान्हे, ॻाल्हि इतिहादी हुजणी ॻाल्हि पाण खे विकिणी ॾियण आहे छा? कंहिंसां बि इतिहाद थियो माना असां हुनखे पाण खे विकिणी ॾेई छॾियो, ईअं त कोन्हे न। इतिहादी अहिड़े क़िस्म जा न आहियूं असीं, असां इतिहाद कयो, असां सपोर्ट कई आहे हुकूमत जी। इन करे माहौल जंहिं क़िस्म जो हो, ख़ान साहिब जंहिं क़िस्म जहिड़ी सियासत करे छॾी हुई, न त ख़ान साहिब जीअं इलेक्शन खटी, पीपल्स पार्टी पहिरीं ऐलान कयो त ख़ैर मशहूर ते मां हितां कयूं तहरीक इंसाफ, सही, नहीं चाहिए नहीं चाहिए नहीं नहीं चाहिए नहीं चाहिए, ये तो गैर सियासी रवैयो हो न, ईअं कॾहिं थींदो आहे छा? पर असां उन सिस्टम खे बचाइण लाइ, जमूरी निज़ाम खे बचाइण लाइ, वॾे बहरान खे जेको आयो पियो उनखे रोकण लाइ असां हिमायत कई, असांखे सिस्टम हले।
त हिमायत जो मतिलबु पाण विकिणी ॾियण त कोन्हे। हिमायत खे जिते करे सिंध जे ख़िलाफ़ को बि फ़ैसिलो थींदो उहो क़बूल कंदासीं। केरु क़बूल कंदो? पीपल्स पार्टी में त हिकिड़ो भेड़ो पुटु कोन्हे जेको इन फ़ैसिले खे क़बूल करे, सिंधी तकलीफ़ खे क़बूल करे नामुमकिन आहे। सही। अच्छा चांडो साहिबु ॾिसो बिटे निज़ाम जी पाण जेकॾहिं ॻाल्हि कयूं उहा बि त राति जो 2 बजे अची वियो हो न, हुन खां पोइ 26 27 तरमीम बि ईअं ई ओचितो आई। पहिरीं त ॻाल्हियूं थी वियो कोन थी अचे कोन थी उहा ओचिते अची वई। हाणे बिटो निज़ाम बि त आवाम चवे थो न त उहा बि त पीपल्स पार्टी हाणे हुनजो बि त किरदारु हुयो। पोइ हिन में असां छा सम्झूं पीपल्स पार्टी ॾांहुं? हाणे तव्हांखे ॾिसो इलाही ॻाल्हियूं आहिनि जेके सम्झ में न ईंदियूं जेसि ताईं माण्हू उन माहौल में न आहे, अहवाल में न आहे। जी हा, तव्हां सां अहिड़ी ॻाल्हि थो शेयर करियां जेका तमामु घटि पाण हा कैबिनेट जा जेके मेंबर आहिनि तिन खे ख़बर हुई। उनमें ख़बर हुई गौस बख्श खान महर खे ख़बर हुई। गौस बख्श खान महर मूंखे झलियो की तूं एॾो वेठो ॻाल्हाईंदे मसइले ते पंहिंजी पार्टी हुकूमत जे ख़िलाफ़। मसइले हुकूमत जे ख़िलाफ़ कोन आहियां, पार्टी जो माण्हू आहियां। ॻाल्हि इहा त बिटो निज़ाम कीअं क़बूल कबो सिंध में? ऐं गौस बख्श महर खां गवाह आहे आसिफ साहब सां गॾु सलाह पाण मुलाक़ात लाइ उते चई त मुमकिन कोन्हे, इहो कोन थींदो। पर के ॻाल्हियूं करणियूं पवंदियूं आहिनि सियासत में पार्टी जे करे के नवालनि सां। पर हाणे उहे ॻाल्हियूं जेके हुन कयूं उहा कोन थो करे, मुनासिबु कोन्हे। बाक़ी इहा तय हुई छड़ो ई कोन हो बिटो निज़ाम सिंध जो बच्चो जे ख़िलाफ़ बीठो कीअं थिए हा। बाक़ी का पार्टी का हुकूमत पंहिंजी हिकमत अमली तहत का ॻाल्हि करे थी त भले हुनखे हक़ करे सघे थी। असुल ॻाल्हि जॾहिं अचे हा पीपल्स पार्टी दफ़ा बिटे निज़ाम जी ॻाल्हि का बि ॻाल्हि थी न एसेंबली में न थी न आइन जे तौर पर कानूनी तौर पर बिल पास थियो। हींअर बि ईअं आहे। हींअर जेकॾहिं हुकूमत आहे या सियासी पार्टी पीपल्स पार्टी पंहिंजी हिकमत अमली तहत के ॻाल्हियूं करे थी त हुनखे हक़ आहे, सियासी पार्टी आहे। बाक़ी इन ॻाल्हि सां यकीन सां थो चवां मुमकिन ई कोन्हे त सिंध तक़सीम जी ॻाल्हि क़बूल करे। सिंध जो को बच्चो क़बूल कोन कंदो। पीपल्स पार्टी त परे पई आहे दर्जे जी बादशाह। पर हाणे जिन खे गाॾियूं ॾियणियूं आहिनि पोइ भले पंहिंजे हुन गाॾियुनि लाइ माहौल खपे। माहौल असीं साईं ॾाढियूं तव्हांखे हू बि जीअरा रहनि, असांखे गाॾियूं न ॾींदा त जीअरा कीअं रहंदा? ठीकु आहे वॾी महिरबानी मौला बख्श चांडो साहिबु। ओवर टू यू डॉक्टर कादिर मक्सी साहिबु। NFC जो मामिलो अची वियो आहे त बाबा जेकॾहिं सूबनि जो ज़ाहिर आहे जेकॾहिं मामिलो घटि थो थी वञे हक़ उहे असांखे NFC में पैसा ई नथा मिलनि सिंध खे। जेकॾहिं ज़ाहिर आहे उनखे कानूनी हैसियत ख़र्च किथे थींदा जेके मिलनि था तव्हां चओ था उहे ख़र्च नथा थियनि। सिंध जी मईशत खे कहिड़ो नुक़सानु थींदो, केतिरो नुक़सानु थींदो जेकॾहिं अञा बि घटि कंदा त? ॾिसो सवाल इहो आहे जी त असां सिंधी या रवायती जेके ई माण्हू आहिनि प्रोपेंडाबाज़ पाणी खां अॻे कपिड़ा लाइ बीह रहंदा आहिनि। घोड़ा ज़ुल्म वारो कयो ज़ुल्म 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 ज़ुल्म। ऐं पोइ जॾहिं वाक़ई ज़ुल्म जो वक़्तु ईंदो अहिड़ा सभु भॼी वेंदा आहिनि मैदान ख़ाली करे। माण्हू ख़ुशफ़हमी में मुब्तला हूंदा आहिनि, चवंदा आहिनि सिंधी में अञा ॼाई कोन्हे नानी मोहांडे बिल्कुलु। त अञा 18वीं तरमीम जो न खदोखाल न बहस न को फार्मूलो न का शिकिल असां पिया था हंबोशियूं हणूं। हीअ बिल्कुलु सही आहे जीअं मूं तव्हांखे चयो। मां इनखे इन ॻाल्हि खे इनखे मुंहिंजो सिक्स सेंस क़बूल थो करे त वफ़ाक़ मुआशी तर तमामु वॾे दॿा में आहे ऐं उनजी 77 सालनि जी लुट फुर जी कहाणी आहे। ऐं अञा बि तव्हां इहो सम्झो त लुट फुर ख़तमु न थी आहे, न वफ़ाक़ी हुकूमत सुधरी आहे। उन्हनि जा जेके प्रोजेक्ट्स आहिनि वॾा वॾा साॻिए तरीक़े सां किकबैक्स जारी आहिनि, अयाशियूं उन्हनि जूं जारी आहिनि। जहाज़नि ते चढ़ी 200 माण्हुनि जा वफ़द वठी दुनिया में घुमाइण जूं अयाशियूं ज़ाहिर आहिनि। वज़ीर आला पंहिंजे लाइ जहाज़ पिया ख़रीद कनि, कामोरनि लाइ लैंड क्रूज़रूं ऐं मर्सिडीज़ पिया ख़रीद कनि। सिंध जी बर्बादी जो इहो आहे त घटी घटी तव्हांखे सिंध जी बर्बादी जो पैगाम ॾेई रही आहे त कीअं सिंध जी मैशत खे ऐं सिंध जे बच्चनि जी क़िस्मत खे लुटे ऐं हिननि मंज़िल ते पुॼायो। हाणे चवनि था न पीपल्स पार्टी त असां कोस्टल एरिया खे डेवलप पिया करियूं, इहो कोस्टल हाईवे ठाहिनि पिया बदीन खां वठी ठटे ताईं। हिननि खे कराची ताईं हिननि खे इहो आहे पैसा कमाइणा आहिनि सिंध जी ज़मीन मां। सॼी सिंध खे जेका आहे सा रियल इस्टेट में तब्दील करिणो आहे त प्लाज़ा ठाहियो, प्लाट ठाहियो। जीअं हिननि पहिरियों ज़ुल्फ़कार आबा जो मनसूबो खणी आया, पोइ उनजी मज़ामत थी, पोइ वरी बहरिया खे रियाज़मल खे वठी आया, बहरिया जोड़ियऊं, पोइ जंहिंजे नतीजे में DHA बि अची वई, जंहिंजे नतीजे में कमांडर सिटी बि अची विया, पोइ अहिड़ा खोड़ सारा अची विया त हाणे हिन जो ज़रदारी साहिब जो ख्वाबु आहे त ही कोस्टल एरिया में वरी हिकिड़ियूं वॾियूं हाउसिंग प्रोजेक्ट लॉन्च करे ऐं उतां जेको खरबा अरबा डॉलर कमाए। रुपयनि जी हाणे ॻाल्हि कोन्हे, हाणे डॉलरनि ऐं पाउंडनि जी वेड़ आहे। सो इन जे करे हीअ सिंध जेका आहे हिननि बिल्कुलु सस्तो सौदो सम्झो बाज़ार जो, जेको वणेनि थो
सो कनि था। मसलन जेकॾहिं ही ईमानदाराना 50 खां 60% बि 17 सालनि में सिंध जी बजट सिंध जे लाइ ख़र्चु कंदा न, त सिंध जो हिकु हिकु ॻोठु जेको आहे उहो शहरी मॉडल बणिजी वञे हा, ॻोठ जो मॉडल बणिजी वञे हा। सही। डॉक्टर साहब हिकिड़े वापसि उन ई क्वेश्चन ते अचूं था। इन केस अलाह न करे अहिड़ो मामिलो थिए, इन केस जेकॾहिं हीअ 28वीं तरमीम अचे थी, उन में मिसाल का सूबनि जी ॻाल्हि नथी अचे, सूबनि जो विरहाङो न आहे, ज़ाहिर सिंध जी ॿी त का शइ हूंदी न, ज़ाहिर सामूंडी पट्टी आहे, समूरी गवादर आहे, उनखां पोइ वरी हीअ सॼो सारो कराची, पोइ कोस्टल बेल्ट, ठट्टो, बदीन, उनखां पोइ पहिरीं बि इहा ॻाल्हि थी हुई PTI जे दौर में, त ॿेट जेको आहे उहे वफ़ाक़ संभालींदो, ॿेट खपाया विया, कारूंझर बि खपायो वियो। इन क़िस्म जी का ॻाल्हि अचे थी सिंध जे कंहिं बि हिकिड़े के ज़ाहिर केक आहे न, उनजो पीस कटे खाइबो विबो आहे, इन क़िस्म जो मामिलो अचे थो, त पोइ तव्हांजो छा मौक़ुफ़ हूंदो, तव्हांजो छा तयारियूं आहिनि? हर पासे ज़ाहिर नज़र त हूंदी आहे न, तव्हां बि सीनियर हिकिड़ा कॉम्प्रेस था आहियो, त पोइ छा लाहे अमल हूंदो? ॾिसो अज़मत, ॻाल्हि इहा आहे त बुनियादी ॻाल्हि जेका सम्झण जी आहे न, जी हा, उहा इहा आहे त असां वटि सिंध जे बका जा 2 बुनियादी इशू आहिनि। ठीकु। सिंधु दरिया जो पाणी ऐं सिंध जी क़ौमी वहदत। ठीकु। इन्हनि ॿिन्ही सबबनि जे लाइ मरी बि सघिजे थो, मारे बि सघिजे थो। जेका बि जंहिं बि असांखे मरहले मां गुज़रणो पवंदो, असां साबित क़दमी सां बीठा रहंदासीं। हींअर हाणे मूंखे उहे अंग विसरी विया आहिनि त समुंड जे अंदरि केतिरा एरोनॉटिकल माइल्स जेको आहे उहो सूबाई मिल्कियत हूंदी आहे, समुंड जो हिसो जिते इहा मच्छी बच्छी फिशिंग विशिंग थींदी आहे। उन खां पोइ वफ़ाक़ जूं हदूं शुरू थी वेंदियूं आहिनि, जंहिंमें वफ़ाक़ डिफेंस वग़ैरह इहो सॼो अरेंज कंदो आहे। त हाणे सवाल इहो आहे त अॻे ई वफ़ाक़ वटि मसलन पोर्ट कासिम सिंध वटि आहे, वफ़ाक़ वटि आहे, कराची पोर्ट सिंध वटि आहे, वफ़ाक़ वटि आहे। ईअं समूरा वफ़ाक़ी इदारनि जी हुते मौजूदगी आहे, उहे वेठा आहिनि ऐं उहे पंहिंजो लाइन शेयर वठनि था कराची जे सॼे शहर में। ही त हाणे कराची वधियो आहे न, गुलशन इक़बाल जे पासे, गुलिस्तान जोहर जे पासे, पोइ ईस्ट, पोइ मलीर, इहे हाणे ग़रीब माण्हू वधिया आहिनि। न त अॻी जेका पुराणी कराची आहे, उन कराची में 60 खां 65% इलाइक़ो त हुई कैंट जो इलाइक़ो, जिते कैंटोनमेंट बोर्ड ठहियल आहिनि, उहो कैंट जे इख़्तियार में हो, डायरेक्ट फ़ौजी इख़्तियारनि में हो। उते सिविलियन जो न वोट थींदो, न सिविलियन जो को इख़्तियार हलंदो। पर इन सॼी सूरत हाल में अॼु बि ॿुधायां त हुकूमत एॾी बदअमाल ऐं बदयानत आहे जो हुननि जेको आहे एतिरी करप्शन, स्मगलिंग, अकरवा परवरी, तवाइफ़ खाना, जुआ खाना, मंशियात फ़रोशी, इहा एतिरी करे सिंध जे मैंडेट खे तबाह कयो आहे जो हाणे वज़ीर आला ज़ोर लॻाए हू कराची जे हिकिड़े SHO खे पंहिंजी मर्ज़ी सां नथो मुक़ररु करे सघे। इहे SHO जा इख़्तियार, एसपियुनि जा त इख़्तियार हुअईं मुंतक़िल हुआ, पर हाणे SHO मुक़ररु करण जा बि इख़्तियार हिननि जे हथनि मां हलिया विया आहिनि, कराची शहर लाइ ख़ासि तौर ते। त जॾहिं इन क़िस्म जी मफ़लूज ऐं अंधी मंडी हुकूमत हूंदी, उहा सवाइ तव्हांजे मुंहिंजे मुक़दर खे लुटण जे ॿियो को बि कमु नथी करे सघे। ठीकु आहे, वरी महिरबानी डॉक्टर कादिर मक्सी साहब, नसीर मेमन साहब, ऐं हुन खां पोइ मौला बख्शानी साहब। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी थो पहुचे, तो वेंदे वेंदे इहा ई ॻाल्हि त उथो पंहिंजी धरतीअ जी मालिकी कयो ऐं इन धरतीअ जी मालिकी इन क़िस्म जी तरमीमुनि जी पाण खे सख़्तु मुखालफ़त करणु घुरिजे जॾहिं असांजी धरती लुटी वञे। मूंखे ॾींदा इजाज़त, अल्लाह वाही।